अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं यहाँ पिरियागुल सबका पहिरीं नज़र हेडलाइंस ते। इस्लामी मुल्कन पारां इसराइली पहिरीं वज़ीर जी सोमालीलैंड जे दौरे जी मज़म्मत। इस्लामी मुल्कन पारां सोमालिया सां यकजहती जो इज़हार। 22 इस्लामी मुल्कन जे पहिरीं वज़ीरनि ऐं OIC तरफ़ां गॾियल बयान में चयो पियो आहे त इसराइल जे पहिरीं वज़ीर जो दौरो सोमालिया जी ख़ुदमुख्तियारी जी भनकड़ी आहे। इसराइल पारां सोमालीलैंड खे तस्लीम करण जो फ़ैसिलो बर्दाश्त जोॻो नाहे, उन सां खिते में अदम इस्तेहकाम वधी सघे थो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त सॼी दुनिया जे मुल्कनि मथां अमरीकी फ़ौजी हमले जो हुकुम ॾियण जो अख़्तियार रखां थो। कमांडर इन चीफ जी हैसियत में अख़्तियारनि जे हद जो फ़ैसिलो करण वारो बि आऊं पाण ई आहियां। इन बयान में डोनाल्ड ट्रंप वधीक चयो आहे त मूंखे रुॻो मुंहिंजी इख़लाक़ियात ऐं मुंहिंजो दिमाग़ ही रोके सघे थो। वेनेज़ुएला जा मामला पाण हलाईंदसि। दोदापुर वेझो कारी जे इल्ज़ाम में बिटो क़तल। ॻोठ आरिफ जखराणी में जवाबदार पंहिंजी भेण इक़बाला ख़ातूनी नौजवान ज़फ़र जखराणी खे बंदूक जा फायर करे क़तल करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो कारी इल्ज़ाम पेश आयो आहे, वधीक जांच कई पई वञे।